बे पासे अवांखे ॿुधाईंदासीं सुप्रीम कोर्ट में साइफर जे जांच लाइ दाख़िल चैम्बर जे अपीलुनि ते ॿुधणी थी आहे। अवांखे ॿुधायूं त जस्टिस सरदार तारिक मसूद साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं ॿुधण खां माज़रत करे छॾी आहे। अवांखे ॿुधायूं त साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं वापसि चीफ जस्टिस ॾांहुं मोकिली वयूं आहिनि। साइफर जांच लाइ चैम्बर अपीलूं कंहिं ॿिए जज खे ॿुधण लाइ ॾिनियूं वञनि, जस्टिस सरदार तारिक मसूद चयो आहे। अवांखे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट में साइफर जी जांच लाइ दाख़िल चैम्बर जी अपीलुनि ते ॿुधणी थी आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं ॿुधण खां माज़रत करे छॾी। अवांखे ॿुधायूं पिया साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं वापसि चीफ जस्टिस ॾांहुं मोकिलियूं वयूं। साइफर जांच लाइ चैम्बर अपीलूं कंहिं ॿिए जज खे ॿुधण लाइ ॾिनियूं वञनि, जस्टिस सरदार तारिक रिमार्क्स ॾिना आहिनि। अवांखे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट में साइफर जी जांच लाइ दाख़िल चैम्बर जी अपीलुनि ते ॿुधणी थी आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं ॿुधण खां माज़रत करे छॾी आहे। अवांखे इहो ॿुधायूं त साइफर जांच लाइ दाख़िल अपीलूं वापसि चीफ जस्टिस ॾांहुं मोकिली वयूं आहिनि। साइफर जांच लाइ चैम्बर अपीलूं कंहिं ॿिए जज खे ॿुधण लाइ ॾिनियूं वञनि, जस्टिस सरदार तारिक मसूद रिमार्क्स ॾिना आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, तफ़सीली जो। जी बिल्कुल, मुबैना आलमी साज़िश जे हवाले सां जेका दरख़्वास्त इमरान खान जी हुकूमत ख़ात्मे जे हवाले सां जेका दरख़्वास्त रजिस्ट्रार एतिराज़ बारिया हुआ ऐं उन्हनि एतिराज़नि ख़िलाफ़ अपील कई हुई। अॼु उन जी अपील जी ॿुधणी जस्टिस तारिक मसूद वटि थी हुई, पर जस्टिस तारिक मसूद जेका था उहो अपीलूं ॿुधणी खां माज़रत करे छॾी आहे ऐं केस जेको वापसि चीफ जस्टिस खे मोकिलियो वियो आहे। चीफ जस्टिस हाणे इन अपील जी ॿुधणी जे लाइ नओं जेको जज मुक़ररु कंदो, जीअं रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़नि जे हवाले सां जेके अपीलूं आहिनि उहे ॿुधणी हेठि अची सघनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंबर।